नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे सेवन शरीफ़ का ख़बर ॾींदारूं त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जे आबाई शहर यूनियन काउंसलर झांगारा जे ॻोठ बबर जे रवासियुनि जो सरकारी राशन न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे शदीद नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते मुज़ाहिरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इन यूनियन काउंसिल झांगारा में 1700 आबादी थिया। जी चेयरमैन साहब जा वोट थिया या अॻु में 5 साल थी विया का बि सहूलियत न मिली आहे असांखे। जेको 96 करोड़ जो डेली पेट्रोल ऐं तेल निकिरे थो, उन जे बावजूदि असांखे ॿियों जड़ा 2.5 महीना थी विया आहिनि। असांखे का शइ न मिली आहे बबर ॻोठ खे यूसी में। चेयरमैन साहब पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾिए पियो थो। हमारा मसला ये है कि ये बब्बर गोट हमारा 300 घरों पे मुश्तमिल है। ये जो हमारे सारे मजदूर हैं बेचारे कराची में फैक्ट्रिया में काम करते हैं, वो सारे आकर गांव में बैठ गए हैं। इन गरीबों के पास अब कुछ भी नहीं है खाने के लिए। चेयरमैन साहब ने या मुख्तियार कार ने कुछ भी हमारे गांव को फ़रोग़ नहीं किया है, कुछ भी चीज़ नहीं दी है। हम पाकिस्तान आज़ाद होने के बाद 1947 से आज तक पाकिस्तान पीपल्स पार्टी से मुश्तमिल है, उनको ही वोट देते हैं। हेॾो ज़ख़ीरो आहे, उन हिसाब असांखे नज़रबंद हथ सां कयो थो वञे। जेके असांजा वॾा आहिनि उहे वठी पाण खाए था वञनि, असांखे बसि ईअं बबलू बणाए था वठनि। असांजो मुतालबो आहे त जेको असांजो हक़ आहे असांखे ॾिनो वञे। असां ॾोह कहिड़ो कयो आहे? ॿुधी असां कंहिं बि माण्हू जा जेके 12,000 में कार्ड आहिनि, कंहिं बि माण्हू जो असांजे ॻोठ में को कार्ड येस न थियो आहे। गरीबन जो जेको ई माल थो मिले त को एमए मिनिस्टर ही सभु पाण में ॿधी करे खायो था वञनि। महिरबानी करे फ़ौज जे मैनेजर साहब के, फ़ौज जे कर्नल साहब के इतला थी करे फ़ौज मोकिले झंगारे शहर में, फ़ौज तहदीद करे। बाक़ी ॿिए ते असांखे भरोसो कोन्हे को। मुज़ाहिरनि वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं DC जामशोरो खां मुतालबो कयो त ग़रीब मिस्किन माण्हुनि में राशन तक़सीम करण वारी टीम ख़िलाफ़ फौरी तौर ते इंक्वायरी करे मुस्तहिक मज़दूरनि में राशन विराए वञे ऐं लॉकडाउन जे सबबि परेशान थियल ॻोठ बबर जे मुस्तहिक माण्हुनि में एहसास कफ़ालत प्रोग्राम जी रक़म ॾियारी वञे ऐं इन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।